ॾाढी अद्भुत सुंदर कथा जेकी तव्हां पहिरियों श्रवण कई आहे। अॼु सिंधी सरल मिठी अबाणी ॿोलीअ में हिन ज़माने जी सची घटना भगवान जे प्यारे भक्त जी कथा अॼु रामानी परिवार जी भावना आहे कि इहा कथा काफ़ी समय थी वियो आहे न ॿुधाई तो अचो प्रेम सां श्रवण कयो। भक्त गपोड़ू, भक्त जो नालो भक्त गपोड़ू पइजी उन जो नालो कीअं पियो छो पियो अचो प्यार सां श्रवण कयो। हरे राम हरे कृष्ण हे हरि। हिकिड़ो सरल सीधो सादो बालक चरवाहो ग्वालो गायूं चारींदो हो जंगल में ऐं गीत गुनगुनाईंदो हो। कहिड़ा श्रृंगार रस जा, ये अॼुकल्ह फिल्म जा गीत थींदा आहिनि त अहिड़ी तरह सां पुराणे ज़माने में अहिड़ा गीत जेके हूंदा हुआ उनखे श्रृंगार रस चयो वेंदो हो। उहे गीत ॻाईंदो गायूं चराईंदो लेकिन सुभाउ सरल, कपट न हुयो। भगवान चवनि था कि निर्मल हृदय वारा भगत मूंखे पसंदि ईंदा आहिनि। भोले भाई मिले रघुराई, कहिड़ी न कहिड़ी तरह भगवान कृपा करे छॾींदा आहिनि। हिकिड़े ॾींहुं हिकिड़ा महात्मा गुजरनि पिया, उन्हनि ॾिठो त हे बालक त ॾाढो सुंदर सुशील आहे लेकिन गीत संसार जा तो ॻाए। बांह पकड़ी, भाई हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए, तो उहो कमु तो करे जेको श्री कृष्ण भॻवानु कंदो गायूं चारण जो। हा बाबा, तूं गीत कहिड़ा तो ॻाए, ये ख़राब गीत न ॻाए। छा ॻायां बाबा? तूं भगवान जो कीर्तन कर, प्रभुअ जो नाम ॻाए। अच्छा बाबा, मूंखे त नाम पतो ई न आहे, कीर्तन पतो ई न आहे, कहिड़ो नाम ॻायां? चई मां तोखे मंत्र ॼाए, अगरि तूं जपे त, छो जो तूं ॾाढो सुरीलो तो ॻाए, सुठो तो ॻाए। अगरि पंहिंजे ज़बान सां भाव सां श्रद्धा सां प्यार सां भगवान जो मिठो नालो ॻाईंदे त तुंहिंजो उद्धार थी वेंदो, तोखे भगवान जी प्राप्ति थी वेंदी। अच्छा बाबा, केवल ॻाइण सां? हा, ॻाइण कोई घटि ॻाल्हि न आहे। भगवान जे लाइ जेके ॻाईंदा आहिनि उन्हनि सभु कुझु करे वरितो। उन्हनि जे ॻाइण में उन जा यज्ञ थिया, तप थिया, हवन थिया, बसि शर्त हिकिड़ी, दिलि सां ॻाइजां प्यार सां। जी बाबा मां ज़रूरु ॻाईंदुमि, छो जो गाविए सुणिए मन रखिए भाव, दुख पर हर सुख घर ले जाए। कंडीशन त हिकिड़ी आहे, प्रेम सां भाव सां। ॾाढो गदगद थियो, चरणनि ते किरी पियो। महात्मा उन्हनि खे नामदान ॾिनो ऐं चयूंसि नाम ते ई तूं ॻाइजां। कहिड़ो नाम बाबा? चयूंसि चओ गोपाल। चई गोपाल, इस वरी चओ गोपाल। बस इहो ॾाढो प्यारो नालो अथई श्री कृष्ण भॻवान जो। अॼु खां मन में ध्यानु धारण करजा श्याम सुंदर मनमोहन जो, ऐं तूं गोपाल गोपाल ॻाइजां। बाबा तव्हां मूंखे अमृत ॾिनो आहे, मां तव्हांखे वादो थो कयां, अॼु खां मां इहो ई नाम ॻाईंदुमि। संत ॾाढो प्रसन्न थिया, आशीर्वाद ॾिनऊं। संत पंहिंजे रस्ते ते हली पिया। हाणे गोपाल नालो यादि थो करे, अचानक हिकु ॿ गांइ भॼी वई, काॾे बछड़ा भॼी विया। हे डुकियो गांइनि खे पकड़ण जे लाइ, डुकंदे डुकंदे 5-10-15 मिंट लॻी विया, गांइनि खे वापसि वठी आयो। भुलिजी वियो, चई अरे मूंखे उन्हनि गुरुजन नालो कहिड़ो ॾिनो? हाणे नालो भुलिजी वियो। चओ हरे राम। नालो यादि थो करे पियो, हा ग ते नालो ॾिनो हूं, ग ग, ॿियो अक्षर बि यादि थो अचे, ग ग प अक्षर हुयो, मां कॾहिं जपियो न आहे न, ग प यादि अची वेंदो, ग प त पंहिंजे हिसाब सां उनखे यादि त आयो कोन नालो, लेकिन 2 अक्षर यादि आया, उन सम्झी इहो ई नालो हूंदो। कहिड़ो नालो हूंदो? ग प यादि अची वियो, गपोड़ू। कहिड़ो नालो? गपोड़ू। गपोड़ू। हाणे त गदगद थी करे गपोड़ू नाले जो ई कीर्तन करणु लॻो। चओ हरे राम। छा पियो चए भाई? गपोड़ू गपोड़ू मेरे गपोड़ू गपोड़ू, ओ गपोड़ू गपोड़ू मेरे गपोड़ू गपोड़ू,
प्यारे गपोड़ू गपोड़ू मेरे गपोड़ू गपोड़ो गपोड़ू गपोड़ू मेरे गपोड़ू 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 मेरे गपोड़ू गपोड़ो गपोड़ू गपोड़ू मेरे गपोड़ू गपोड़ू हे गपोड़ू गपोड़ू मेरे गपोड़ू 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 मेरे गपोड़ू गपोड़ू हे गपोड़ू गपोड़ू मेरे गपोड़ू गपोड़ो गपोड़ू गपोड़ू मेरे गपोड़ू गपोड़ू आहा गप गप गपोड़ू मेरे गपोड़ू 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 मेरे गपोड़ू गपोड़ू जपें और उनजो भाव तो इहो ई हो कि श्री कृष्ण जो नालो आहे हा न चवनि था भाय कुभाय अनख आलसहु नाम जपत मंगल दिस दसहु हे नाम तो न पियो जपे लेकिन भाव भगवान नाम जो ऐं नालो पंहिंजो पियो जपे गपोड़ू संत ॾेया गोपाल लेकिन आनंद एॾो आयो आहा रोम रोम खिली वियो परम आनंद अची वियो भाव विभोर थी वियो रस में बिल्कुलु बुॾी वियो ये गंगा में कोई बुॾी वञे तीअं प्रेम में बुॾी वियो रोटी भुलिजी वियो पाणी भुलिजी वियो संसार जा सुख भुलिजी वियो वापसि जो आयो माता पुछे थी पुट ॾाढो प्रसन्न थो नज़र अचे अरे तोखे छा मिलियो अथई चई अम्मा पुछी न अरे मिलियो छा अथई कोई धन पैसो मिलियो अथई ही पैसे जी जाइ आहे छा मिलियो अथई चई एॾो वॾो खजानो मिलियो आहे कि जंहिंजे साम्हूं कुबेर जो खजानो बि फेल आहे अरे पुट मूंखे त ॿुधाए कहिड़ो खजानो मिलियो अथई गपोड़ू गपोड़ू मेरे गपोड़ू 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 मेरे गपोड़ू 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 मेरे गपोड़ू गपोड़ो गपोड़ू गपोड़ू मेरे गपोड़ू गपोड़ू हाणे माता जी इहो भगवान जो नालो आहे चई हा संत ॾिनो अथई ईअं थोरी आहे माता बि भोली भाली चई हूंदो भगवान जा त अनंत नाला आहिनि कोई संस्कृत नालो हूंदो असां न ॿुधो आहे भाई हा पुट इहो रोज़ु जपींदो कर ॾाढो बढ़िया नालो अथई तूं भागनि वारो आहे तोखे संत मिलिया आहिनि पंहिंजो पाण ई गुरू मिलिया आहिनि हाणे इहो पकड़े रख ॾाढो प्रसन्न थियो चवंदा आहिनि न ख़ुशीअ जहिड़ी खुराक कोन्हे दिन दूना राति चौगुना भॼन करे कीर्तन करे ॻाए ईअं ॻाईंदे ॻाईंदे कुझु हफ़्ता गुज़री विया कुझु महीना गुज़री विया साध संगत जी कथा चए थी कि जीअं उहो कीर्तन कंदो नेत्र सजल थी वेंदा भगवान वैकुंठ छॾे गॾु गॾु उन सां घुमंदा नज़र न ईंदा हुआ लेकिन उनखे उहो भगवान जे मौजूदगीअ जो आनंद महसूसु थींदो उहा निर्भयता अची वई अभयता अची वई उहो रस अची वियो मौज अची वई हाणे त राति जो अगरि निंड मां बि उथे 2 बजे अचानक निंड खुले त छा चए गपोड़ू गपोड़ू मेरे गपोड़ू 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 मेरे गपोड़ू 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 मेरे गप गप गपोड़ू 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 मेरे गपोड़ू गपोड़ू निंड खुले निंड अचे भोजन खाए अचे वञे उथे वेहे अरे जेको बि कमु करे सभिनि खां पहिरियों उनखे गपोड़ू नालो यादि अचे इन तरह सां महीना गुज़रिया 6 महीना गुज़रिया 8 महीना गुज़रिया आहे मस्तु थी वियो रंगजी वियो एॾो आनंद में रहण लॻो दुनिया जा दुख ई भुलिजी वियो चओ हरे कृष्ण हाणे कोई घटि वधि ॻाल्हाए चिल्लाए उनखे परवाही कोन्हे अहिड़ो मूंखे खजानो मिलियो आहे अमृत मिलियो आहे हाणे छाजी परवाह करे राजा महाराजा जे चेहरे ते बि जेकी ख़ुशी न हुई उहा उन बालक जे चेहरे ते ख़ुशी अची वई हिकु ॾींहं जी ॻाल्हि आहे उहे महात्मा उन जंगल में गुज़रिया हाणे उन्हनि खे ख़्यालु आयो त 6-8 महीना पहिरियों मां हिकिड़े बालक खे नामदान ॾेई आयो ॾिसां उहो ई नाम जपे थो कीर्तन थो करे कि उहे गंदा गाना थो ॻाए उहे श्रृंगार रस जा स्त्री पुरुष जा श्रृंगार रस वारा गाना त नथो ॻाए चओ हरे राम घुमंदो घुमंदो जो आयो उन जॻह ते प्रभात समय 10-11 बजे खां पोइ आयो त ॾिठी वाकई उहो गौचारण करे थो ॾाढो ख़ुशि आहे ऐं ॻाए बि थो महात्मा साम्हूं आया ऐं हुनजी नज़र न पई परियों खां ॾिठूं त अरे ही छा थो ॻाए पियो ध्यानु ॾेई ॿुधूं त छा पियो ॻाए गपोड़ू गपोड़ू मेरे गपोड़ू 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 मेरे गपोड़ू 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 गपोड़ू
चई छा थो करे भाई तोखे मां नामदान हा साईं तव्हां नामदान ॾेई आओ कहिड़ो नाम ॾेई हुयमि चई इहो ई नाम ॾेई आओ तोखे मां नाम ॾेई हुयमि उहो ई ॻाईंदो आहियां ॿिया गीत त न ॻाईंदो आहियां चई न उन ॾींहं खां मां कोई गीत न ॻातो आहे तव्हांजे नाम जो कीर्तन कंदो आहियां प्रभुअ जो भॼन कंदो आहियां अच्छा मां ठीक सां ॿुधुमि न कहिड़ो पियो ॻाए संतनि चयूं मथां मां ग़लति ॿुधो हुजे परियों खां गोपाल गोपाल ॻाईंदो हुजे चई त ॿुधाए छा पियो ॻाए चई बाबा हाणे ई वठो गपोड़ू गपोड़ू मेरे गपोड़ू 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 मेरे गपोड़ू गपोड़ू गप गप गपोड़ू मेरे गपोड़ू 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 मेरे गपोड़ू गपोड़ू हे गपोड़ू गपोड़ू मेरे गपोड़ू 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 मेरे गपोड़ू गपोड़ू हाय गपोड़ू गपोड़ू मेरे गपोड़ू 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 मेरे गपोड़ू गपोड़ू महात्मा चई छा चई गपोड़ू चई बस कर खबरदार तोखे छा नाम ॾेई हुयमि मां हाणे बालक डिॼी वियो चई बाबा इहो ई त नालो तव्हां ॾेई आयो जेको इहो मां उन ॾींहं खां जपियो आहे केॾो अमृत भरियल आहे तव्हांजे नाम में केॾो आनंद आहे केॾो रस भरियल आहे खबरदार अर्थ जो अनर्थ थो करे तोखे इहो नालो न ॾेई हुयमि भॻवान जो मां इहो कोई भॻवान जो नालो आहे ई कोन इहो न आहे मां त इहो ई ॿुधो खबरदार तूं ग़लति थो ॻाल्हाए तुंहिंजो ध्यानु कोन्हे तूं भुलिजी वियो मां तो ॿुधायां तोखे छा नालो ॾिनो चओ गोपाल हाणे चवणु लॻो वीचारो गोपाल वरी कॾहिं इहो गपोड़ू न जपजां अॼु खां छा जपींदे अखियूं हेठि थी वियूं मुंहं मां आवाज़ ई नथो निकिरे हुनजी त गपोड़ूअ में धुन लॻी वई सुर सां सुर मिलियो उमंग जगी वई प्रेम जुड़ी वियो हो छा जपींदे जी जी गोपाल जपींदुमि वरी ग़लती न कजां जी बाबा मां वरी ईंदुमि तोखे ॾिसण जी बाबा मथो टेके चरण वंदना के महात्मा हलिया हाणे जो गोपाल चए त चवंदे ई न ठहे जवान बि त काई शइ आहे हा हेरी पई जे नाम ते कीर्तन में रस अची वियो मन बि जुड़ियो त ॾाढी वॾी ॻाल्हि आहे हिकु बार केवल जबान सां जपे त ॿी ॻाल्हि आहे मन सां उहो त कीर्तन कंदो हाणे गोपाल चवंदे ठहे न गोपाल चए त गपोड़ू यादि अचे गपोड़ू नचे त पीड़ा थिए गपोड़ू त ॾींहं राति 24 घंटा उनजी धुन हलणु लॻी निंड में बि उनखे गपोड़ू यादि ईंदो हो हाणे रोअणु लॻो सॼी ख़ुशी हली वई मन उदास थी वियो अखियुनि में आंसू वहणु लॻा भोजन नथो वणे राति जो वापसि आयो माता मुरझायल चहिरो ॾिठो हैरान थी वई तूं त गदगद हूंदो आहे तुंहिंजे चहिरे ते बेफ़िक्री हूंदी आहे अद्भुत मौज हूंदी आहे प्यारा तोखे छा थी वियो पुट बसि बसि माता कुझु न थियो माता भोजन ॾिनो अॼु भोजन बि न खाधई भोजन न हलंदो राति जो सुम्ही पियो निंड ई नथी अचे राति भर करवट बदिली भॻवान खे चए प्रभु हे छा थी वियो मां त तुंहिंजो गपोड़ू नालो सम्झो मूंखे पतो न हो त हे तुंहिंजो नालो न आहे हे हरि हे प्रभु हाणे मां छा कयां प्रभु मूंखां गोपाल त चवंदे ई नथो ठहे गुरु महाराज जी आज्ञा जो बि उल्लंघन न कंदुमि मुंहिंजो जीवन त बदिलजी वियो रोअणु लॻो तकियो गीलो करे छॾे चओ हरे राम हरे राम इहा ॻाल्हि त हिते थी एॾो महात्मा जॾहिं घर वापसि विया साध संगत जी आराम करणु लॻा महात्मा जे सपने में श्री कृष्ण भगवान आया चओ हरे कृष्ण महात्मा भगवान जो दर्शन कियो ॾाढो गदगद थिया हथ जोड़े करे मथो टेकियो लेकिन हे छा भगवान जो चेहरो उदास प्रभु तव्हां उदास भगवान चवनि था हा तोखे मां धरतीअ ते पंहिंजे भक्तनि सां जोड़ण जे लाइ सेवा जो अवसर ॾिनो लेकिन तूं त मुंहिंजे भक्तनि खे मूंसां तोड़ी थो पियो प्रभु इहो छा था चओ मां त अॼु बि तव्हांजी सेवा कंदो आहियां अॼु बि भक्तनि खे तव्हां सां ई जोड़ींदो आहियां ताकी उहे जनम मरण खां बचनि नरकनि जे दुख खां पशु पक्षीअ जे योनिन खां बची करे उहे सदा सदा
परम आनंद खे पाइनि। न न अॼु तूं ग़लति कमु कयो आहे, हिकिड़े भक्त खे मूं खां दूर कयो आहे। प्रभु मां सम्झुमि न जंहिंखे तूं गोपाल नालो ॾेई आयो। अरे हो ग्वालो, हा हा उहो ग्वालो। प्रभु तव्हांखे ख़बर आहे तव्हांजो ग़लति नालो पियो जपे, ई सपने में सभु चर्चा थी हले। तव्हांखे ख़बर न आहे उहो तव्हांजो गोपाल नालो बदिले करे उहो पंहिंजे मन सां गपोड़ू गपोड़ू पियो जपे। गपोड़ू तव्हांजो कोई नालो आहे? भगवान चवण लॻा हा गपोड़ू बि मुंहिंजो नालो आहे। हाँ गपोड़ू, हा हा हुन प्रेमी हुन भक्त त मुंहिंजो गुम थियल नालो वरी उजागर कयो आहे, विलुप्त थी वियो। प्रभु मां सम्झुमि न। अरे यशोदा मैया जेॾी महिल मूंखां पुछंदी हुई, अरे कन्हैया सच बता तैने माखन खायो? मां चवंदोमांसि अरे कन्हैया सच बता माटी खाई? सच बता तूने चोरी करी? अॼु जॾहिं पतो पवंदो त हिन चोरी कई आहे, मखन खाधो आहे, मुंहुं खोल। त मुंहुं जो खोलियासि त मुख में मक्खन भरियल, त कन पकड़े चवंदी अरे तू तो गपोड़ू है, तू तो बहुत बड़ा गपोड़ू है, गप्पे हाँकता है, झूठ बोलता है। अरे हिन मुंहिंजो विलुप्त नालो उजागर कयो आहे ऐं तू मुंहिंजे भक्त खे मूंखां दूर कयो आहे। हरे राम। हाणे साधु रोअण लॻो, लेकिन प्रभु असां त तव्हांजो नालो इहो पढ़ियो ई न आहे। तव्हांजे मंत्रनि में गोपाल सहस्त्र नाम में मां सम्झा नथो। तॾहिं भगवान सम्झायो त मां भाव ग्रहण कंदो आहियां। मुंहिंजो नालो आहे भाव ग्राही जनार्दन। अरे प्यारा भाव में भरिजी करे मूंखे कोई चिल्लाए झगड़ो करे त उनखे बि गले लॻाईंदो आहियां। बिना भाव जे वेठो मंत्र पढ़े त उन ते बि देरि सां कृपा थींदी आहे। हुनजो भाव सचो आहे, प्रेम सचो आहे, दिलि सचो आहे, हो ॾाढो सरल आहे। हुनजे मन में छल कपट कोन्हे, कोई इच्छा कोन्हे, कोई कामना कोन्हे, कोई चाहत कोन्हे। हुन निष्काम मुंहिंजो कीर्तन कयो। अरे तोखे पतो आहे जेॾी महिल उहो कीर्तन कंदो मां लक्ष्मी जीअ खे छॾे करे, वैकुंठ खे छॾे करे, देवताउनि खे छॾे हुनजे पोयों पोयों घुमंदो हुउमि। उहो जेॾी महिल ॻाईंदो त मूंखे ईअं लॻंदो मुंहिंजे कननि में अमृत थो घोले पियो। उहो जेॾी महिल ॻाईंदो हो त ईअं लॻंदो हो जीअं भंवरो कंहिं गुलनि जे पोयों वञी करे उन्हनि जो सुगंध वठंदो आहे, उन्हनि जो रस पीअंदो आहे, तीअं मां उनजे प्रेम भक्ति जो रस पीअंदो हुउमि। तूं त मुंहिंजो मज़ो ई किरकिरो करे छॾियो, मूंखे भक्त खां दूर करे छॾियो। ख़बरदार हिन महिल ई वञी करे उनखे वापसि उहो ई पुराणो मंत्र ॾे, न त मां तोते ॾाढो नाराज़ थींदुमि। ईअं चई भगवान अंतर्धान थी आहे। हड़बड़ाए करे उथियो, ब्रह्म मुहूर्त थियो आहे, सनानु करे अॼु पहिरियों ई जंगल में पहुची वियो। चओ जय श्री कृष्ण। महात्मा पहिरियों पहुची वियो, उदास मन सां, देर सां। अॼु उहो ग्वालो आयो गायनि खे वठी करे, चेहरे ते पर तेज कोन्हे, आनंद कोन्हे, मुरझायल, उदास थियल, अखियुनि में आंसू भरियल ऐं धीरे धीरे सां हलंदो थो अचे पियो। दूर खां ॾिठई त गुरु जी आया आहिनि, सम्झियो शायदि वरी न चिल्लाइनि। धीरे धीरे गोपाल गोपाल चवण जो प्रयास करणु लॻो। वापसि जेॾी महिल गुरु जी पहुता साम्हूं डुकंदा आया, प्यारा प्यारा जल्दी आ जल्दी आ। अची करे प्रणाम कई, चई गुरु जी प्रणाम स्वीकार कयो। मां अॼु खां बसि हाणे गोपाल ई जपींदो आहे। न न पुट न न, मतिलबु गले लॻायोसि। चई पुट तोखे पतो कोन अथई भगवान केॾा दयालु आहिनि, केॾा भक्त तत्पर आहिनि, उहो केॾो प्रेम कंदा आहिनि तोसां, तोखे उनजो अंदाज़ो न आहे। मां तो ॿुधायां। पूरी ॻाल्हि चई करे उन महात्मा उन बालक खे ॿुधाई। इन जो मतिलबु पुट अॼु खां तूं गोपाल न जपजां, अॼु खां तूं वापसि छा जपींदे? गपोड़ू ई जपींदे। अखियुनि मां आंसुनि जी धार वहण लॻी। हाणे त बलहार वञणु लॻो, चवणु लॻो गुरु जी सच चवां, तव्हां गुरु जी आहियो, मां चई न पियो सघां, पर जेको गपोड़ू जपण में मूंखे आनंद पियो अचे, जेको रस पियो अचे न, मूंखे टिनी लोकनि जा सुख बि कोई ॾे त मां न वठां, मूंखे एॾो आनंद आयो। तव्हांजी आज्ञा आहे अॼु खां मां गपोड़ू जपियां? हा हा पुट, मांजी न, उन परम पिता परमात्मा सच्चिदानंद भगवान श्री कृष्ण जी बि इहा ई आज्ञा आहे। अॼु खां तूं छा जपींदो कर? गपोड़ू जपींदो कर। गपोड़ू गपोड़ू मेरे गपोड़ू गपोड़ू
हे गपोड़ू गपोड़ू मेरे गपोड़ू गपोड़ू ओ गपोड़ू गपोड़ू मेरे गपोड़ू गपोड़ू ओ गपोड़ू गपोड़ू मेरे गपोड़ू गपोड़ू हाय गपोड़ू गपोड़ू मेरे गपोड़ू गपोड़ू आहा गपोड़ू गपोड़ू मेरे गपोड़ू गपोड़ू हाणे त वरी वही रस अमृत हाणे त बिल्कुलु पहिरियों खां बि दुगुनी मौज सां उत्साह सां कीर्तन करण लॻो ऐं साक्षात बनवारीअ खे उन पाए वरितो तॾहिं चवंदा आहिनि भाई असांखे पतो न आहे कि असां हिकु क़दम वधायो आहे हुन त हज़ारे पहिरियों ई वधाया आहिनि असां छा प्रेम कंदा आहियूं भॻवान सां उन खां करोड़े गुना त हो असां सां प्रेम कंदो आहे असां छा ध्यानु उन जो करे सघंदासीं उन खां करोड़ गुना त हो असांजो ध्यानु रखंदो आहे तॾहिं बिंदु जी महाराजन चवनि था